बाबूसर टॉप कुदरत जे हसीन नज़ारनि मां हिकु नज़ारो। दयामीर जो ही इलाइक़ो कुदरत जे हसीन नज़ारनि सां मालामाल आहे, जिते हर साल जून ऐं जुलाई में ख़ासि तौर लखनि जी तादाद में सॼे मुल्क मां सयाह ज़िंदगीअ जा मज़ा माणण पहुचनि था। पर हिन साल उन्हनि सयाहनि जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं, छाकाणि त ओचितो पियल शदीद बरसातुनि, लैंडस्लाइडिंग ऐं क्लाउड बस्ट सबबि केतिरा ई सयाह अञा ताईं गुम आहिनि। ॿुधायो वञे थो त इन ॿोॾ सबबि 40 खां वधीक सयाह गुम थी विया आहिनि, जिन मां आख़िरी इतलाउनि ताईं 3 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि। उतरनि इलाइक़नि में बरसातुनि सबबि सिंधु दरिया में मुसलसल चाढ़ अची रहियो आहे ऐं ईंदड़ कुझु ॾींहंनि में सिंध अंदरि हिकु वॾो बरसाती सिस्टम पिणु दाख़िल थी रहियो आहे। हाणे इन समूरी सूरत हाल खां पोइ ख़तरो आहे त हिन साल बि सिंध में वॾी ॿोॾ अची सघे थी। ईंदड़ ॾींहंनि ईंदड़ घड़ियुनि में छा थींदो उन जो इल्मु त रुॻो अलाह पाक खे आहे। इंसान रुॻो अंदाज़ो ई लॻाए सघे थो ऐं हिन साल अंदाज़ो आहे, मौसमियाती माहिर इम्कान ॾेखारे रहिया आहिनि त जेकॾहिं बरसातुनि जो इहो सिलसिलो मुसलसल जारी रहियो त हिन साल बि सिंधु दरिया में वॾी ॿोॾ अची सघे थी। यादि रहे त हिन वक़्तु बि सिंधु दरिया में नंढी ॿोॾ डिक्लेयर थियल आहे। असां हिन वीलाग में अॻिते हली सिंधु दरिया में ॿोॾ वारी सूरत हाल जो बि जाइज़ो वठंदासीं, मौसमियाती माहिरनि जो बि तजो तव्हां ॾों पेश कंदासीं। पर पहिरीं असां पाकिस्तान जे उतरनि इलाइक़नि, ख़ासि तौर बाबूसर टॉप, दयामीर, चलास ऐं ॿियनि इलाइक़नि में छा सूरत हाल पैदा थी, केतिरा माण्हू फ़ौत थी विया ऐं ओचितो लैंडस्लाइडिंग कीअं थी, उन जो जाइज़ो वठूं था। आउं आहियां इरफान अली बुघियो। वीलाग में अॻिते वधण खां अॻु में पंहिंजो यूट्यूब चैनल इरफान बुघियो ऑफिशियल सब्सक्राइब कंदा। एकवीह जुलाई ते बाबूसर टॉप ऐं ॿियनि इलाइक़नि में क्लाउड बस्ट ऐं लैंडस्लाइडिंग जे नतीजे में केतिरा ई माण्हू फ़ौत थियण जा इतला आहिनि। अञा ताईं बि केतिरा ई माण्हू गुम आहिनि। हेसि ताईं 3 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि। ही उहे माण्हू आहिनि जेके गर्मियुनि जूं मोकलूं मल्हाइण उतरनि इलाइक़नि में घुमण लाइ विया हुआ। फ़ौतियुनि ऐं गुम थियल माण्हुनि जो वॾो तादाद पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां ॿुधायो वञे थो। इहे माण्हू विचोले ऐं मथे तबिके सां वास्तो रखंदड़ आहिनि, जेके पैसो पाई वधीक हुजण जे करे गर्मियुनि जूं मोकलियूं मल्हाइण लाइ, ज़िंदगी जा मज़ा माणण लाइ उतरनि इलाइक़नि में हर साल वेंदा आहिनि। हिन साल बि हज़ारनि जे तादाद में बाबूसर टॉप, चलास, दयामीर तोड़े गिलगित बल्तिस्तान जे ॿियनि इलाइक़नि में माण्हू घुमण विया त ओचितो ई वॾो हादसो पेश आयो। केतिरा ई माण्हू अॻिते वधी रहिया हुआ त केतिरा ई माण्हू वापसि पंहिंजनि घरनि तरफ़ रवाना थी रहिया हुआ त क्लाउड बस्ट थियण जे नतीजे में मुख़्तलिफ़ जायुनि ते लैंडस्लाइडिंग थी ऐं केतिरियूं ई गाॾियूं इन्हनि छिप हेठां अची वयूं ऐं गॾोगॾु बरसाती रेलनि में बि केतिरियूं ई गाॾियूं लुड़ी वयूं, जिन में केतिरा ई मुसाफ़िर, केतिरा ई सयाह सवार हुआ। इन्हनि फ़ौतियुनि में साद असलम जी फैमिली बि शामिल आहे। पंजाब जे इलाइक़े लोधरा सां तालुक़ रखंदड़ हिन फैमिली जे 4 फर्दनि जे फ़ौत थियण जा इतला आहिनि, जॾहिं त हिकु ॿारड़ो अञा ताईं गुम आहे। ॿुधायो वञे थो त साद इस्लाम जी फैमिली ख़ुशीअ जा लम्हा गुज़ारे घुमी फिरी वापसि घर तरफ़ अची रही हुई त रस्ते में ॿोॾ जे रेले हिन पूरी फैमिलीअ खे लोड़े छॾियो। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि रुॻो साद इस्लाम गाॾी मां टुप ॾेई पंहिंजी जान बचाए सघियो ऐं मौजज़ाने तौर हू बची वियो, पर संदसि समूरा घर भाती अञा ताईं गुम आहिनि। उन घर में जिते ख़ुशियूं हुयूं, उहो घर जेको ज़िंदगीअ जा मज़ा माणे रहियो हो, सैर तफ़री करे रहियो हो, हाणे उन घर में मातम बर्पा आहे। इहा रुॻो हिकिड़ी फैमिली न आहे, अहिड़ियूं केतिरियूं फैमिलियूं आहिनि जिन जे घरनि में ॼण त हींअर तॾा विछायल आहिनि। न रुॻो बाबूसर टॉप पर गिलगित बल्तिस्तान जे केतिरनि ई इलाइक़नि में शदीद बरसातुनि ऐं लैंडस्लाइडिंग वॾी तबाही मचाई आहे। केतिरा ई रस्ता बंदि थी विया आहिनि, सभई गाॾियूं लुड़ी वयूं आहिनि। न रुॻो सयाहनि खे पर इन्हनि शदीद बरसातुनि, लैंडस्लाइडिंग ऐं ॿोॾ सबबि मक़ामी आबादी खे वॾो नुक़सानु रसियो आहे। केतिरा ई घर ऐं केतिरियूं ई इमारतूं तबाह थी वियूं आहिनि। माण्हुनि जा जेके आहिनि कारोबार बिल्कुलु बर्बाद थी विया आहिनि। जेतोणीकि इलाइक़े में रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे, पर ॿुधायो वञे थो त हिन वक़्तु बि 30 खां 40 माण्हू गुम आहिनि, जिन जी ॻोल्हा जारी आहे।
ही पहिरियों भेरो न आहे जो हज़ारनि लखनि जी तादाद में इन्हनि इलाइक़नि में सयाह मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां घुमण विया हुआ। जेतोणीकि मौसमियात खातो बि हाई अलर्ट हो, एमरजेंसी बि नाफ़िज़ थियल हुई, त पोइ हिन समूरी सूरत-हाल में इंतिज़ामिया छा पे कयो? मौसमियात खातो जेको दावा कंदो आहे, मौसमी सूरत-हाल खां आगाह करण जूं दावाऊं कयूं वेंदियूं आहिनि। इन नजुमी नुमा मौसमियाती माहिरनि उतरनि इलाइक़नि में शदीद बरसातुनि या क्लाउड बस्ट थियण जे हवाले सां अॻकथियूं कहिड़ियूं कयूं? इंतिज़ामिया खे छो आगाह न कयो वियो त जीअं ही जेके क़ीमती जानियूं आहिनि उहे बची सघनि हा? हिकु तरफ़ मौसमियाती तब्दीलियुनि सबबि ख़ासि तौर बरसातुनि जी सूरत में तबाहियूं अची रहियूं आहिनि, आफ़तूं अची रहियूं आहिनि, पर हुकूमत ॼण त अघूर निंड सुतल आहे। ऐं ख़ासि तौर सां जेकॾहिं जाइज़ो वठूं पंहिंजी सिंध जी सूबाई हुकूमत जो, त रुॻो अंग अखर ॾिना वञनि था, बयान जारी कया वञनि था, पर अॻुवाट के बि इंतिज़ाम नथा कया वञनि त जीअं सिंध जे माण्हुनि जूं क़ीमती जानियूं बची सघनि। गुडू बैराज ते, सखर बैराज ते ऐं कोटली बैराज ते नंढी ॿोॾ डिक्लेयर थियल आहे। गुडू बैराज वटि 3,44,356, सखर बैराज वटि 2,17,705 ऐं कोटली बैराज वटि 1,83,893 क्यूसिक पाणी जा वहिकरा रिकॉर्ड कया विया आहिनि। ईंदड़ ॾींहनि में छा सूरत-हाल थी सघे थी? छा सिंध में बि वॾियुनि बरसातुनि जो को इम्कान आहे? असां इन हवाले सां तज़ियो पेश कंदासीं। सिंध जे मौसमियाती माहिर, सीनियर मौसमियाती माहिर आहे, संदसि मौसमी सूरत-हाल ते वॾी नज़र हूंदी आहे, ग़ुलाम हुसैन ख़ासकेली साहब उन हवाले सां असांखे छा ॿुधाए थो? अचो त संदसि ॻाल्हि ॿोल ॿुधूं। बिल्कुलु इहा सूरत हाल आहे त पाकिस्तान जे सूबे पंजाब ऐं सूबे गिलगित बल्तिस्तान जे इलाइक़नि में शदीद बरसातुनि जा सिलसिला जारी आहिनि। उते जेके आहिनि सो मूसलाधार बरसातूं वसी रहियूं आहिनि, ककर फाटण जा जे करे जेको आहे सो शदीद मींहं पिया आहिनि। त इहो बरसाति जो सिस्टम जेको आहे सो इन्हनि इलाइक़नि में तमामु घणो तेज़ वसी रहियो आहे, जंहिंजे करे दरियाउनि में पाणीअ में वाध थी रही आहे। जबलनि मां जेको बरसातूं वसनि पियूं मथे, उतां खां पाणी नदी नालनि समेत पाणी वॾनि वहकरनि सां हेठि अची रहियो आहे। ईंदड़ वक़्त में सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध में बि ख़लीज बंगाल, नार बंगाल खां हिकु बरसाती सिस्टम ठही रहियो आहे, जेको 27 जुलाई खां 3 अगस्त ताईं सिंध में गजगोड़ ऐं खेवण सां मस्कारा कंदो। ऐं हिन वक़्तु उहो सिस्टम जेको आहे नार बंगाल खां ठही पाड़ेसी मुल्क भारत खां थींदो पाकिस्तान जे सूबे सिंध में पहुचंदो, जंहिं दौरान सिंध जे अक्सरियती इलाइक़नि में गजगोड़ ऐं खेवण सां गॾु तेज़ मींहं पवण जा इम्कान आहिनि। त उहो सिलसिलो हिकिड़ो सिस्टम जेको आहे उन में बि इज़ाफ़े जा इम्कान आहिनि। त चौमासे बरसातुनि जा जेके वसकारा आहिनि उहे सेप्टेम्बर ताईं जारी रहण जा इम्कान आहिनि। उन दौरान दरियाए सिंध में वधीक पाणी अची सघे थो, ॿोॾि वारी सूरत हाल हूंदी। दोस्तो, तव्हां ग़ुलाम हुसैन ख़ासकेली मौसमियाती माहिर जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। संदसि तज़ियो आहे त 27 जुलाई खां 3 अगस्त ताईं सॼी सिंध में तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे, छाकाणि त ख़लीज बंगाल में हिकिड़ो स्ट्रॉन्ग सिस्टम ठही रहियो आहे, जेको इन्हनि ॾींहंनि दौरान सिंध में वधीक तेज़ बरसातुनि जो सबबु बणिजी सघे थो। जॾहिं त संदसि चवणु हो त चौमासे जूं बरसातूं सेप्टेम्बर ताईं जारी रही सघनि थियूं। हिन वक़्तु जॾहिं सिंधु दरिया में नंढी ॿोॾ डिक्लेयर आहे, पर मुसलसल बरसातूं जारी आहिनि। तव्हां पाण ई अंदाज़ो लॻाए सघो था त जेकॾहिं सेप्टेम्बर ताईं बरसातूं जारी रहनि थियूं ऐं बरसातुनि में शिदत अचे थी, त पोइ इहो इम्कान 100% मौजूदु आहे त सिंधु दरिया में न रुॻो विचोली पर वॾी ॿोॾ पिणु अची सघे थी। पर इन हवाले सां सिंध हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे माण्हुनि खे ॿोॾ जी तबाहकारियुनि खां बचाइण लाइ कहिड़ा इंतिज़ाम कया आहिनि? के बि इंतिज़ाम न आहिनि। तव्हां हिन वक़्तु जॾहिं नंढी ॿोॾ डिक्लेयर थियल आहे त मुख़्तलिफ़ जायुनि तां रूणियूं पवण जा इतला अची रहिया आहिनि। आबपाशी खाते खे हर साल अरबे रुपयनि जा फंड्स मिलनि था त जीअं सिंध में आबपाशी निज़ाम में बहितरी आणे सघिजे ऐं बचाव बंदनि जी सूरत हाल खे बहितर करे सघिजे, बचाव बंदनि में इहे रूणियूं ख़तमु करे सघिजनि, बचाव बंदनि खे मज़बूत करे सघिजे, केनाल्स ऐं जेके नंढा वाह या शाख़ूं आहिनि उन्हनि जे कपरनि खे मज़बूत करे सघिजे, उन्हनि जी लाइनिंग करे उन्हनि खे पको कयो वञे। पर इन्हनि वज़ीरनि मुशीरनि, इन्हनि कामोरनि जा, इन्हनि भोतारनि जा बंगला, उन्हनि जा घर, उन्हनि जा जेके उन्हनि जूं हवेलियूं जेके आहिनि उहे त मज़बूत थियनि थियूं, उन्हनि जा रस्ता त मज़बूत थियनि था, उन्हनि जी ताक़त अञा वधीक मज़बूत थिए थी, पर इहे पैसा सही जाइ ते ख़र्च नथा थियनि। नतीजे में असांखे हाणे त हर साल सिंध जे माण्हुनि खे इन्हनि बरसातुनि ऐं ॿोॾुनि जी तबाहियुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। पर छा कजे, सिंध जा माण्हू इन समूरी सूरत हाल खे, इन्हनि समूरी मुसीबतुनि खे वॾे सब्र सां, वॾे इत्मिनान सां सभु बर्दाश्त कंदा रहनि था।
बिड़क ॿाहिरि नथा कढनि, वक़्ती तौरु थोरियूं घणियूं रड़ियूं कयूं वञनि थियूं, सोशल मीडिया ते बि थोरियूं घणियूं रड़ियूं कयूं वञनि थियूं, पर सिंध जा माण्हू हक़ीक़ी तौरु कुझु अहिड़ो करण लाइ तयारु न आहिनि त जीअं इहा हुकूमत, इहे हुकुमरान, इहे सियासी वॾेरा भोतार, इहे MPs MNAs, इहे वज़ीर मुशीर मजबूर थियनि त सिंध जे माण्हुनि खे पंहिंजो हक़ ॾियनि। सिंध जा पैसा इन्हनि वॾेरनि भोतारनि MPs MNAs ते ख़र्च थियण बदिरां सिंध जे माण्हुनि ते ख़र्च थियनि। ही आपाशी खाते जी जेका हेॾी सारी बजेट आहे, अरबे रुपयनि जी बजेट आहे, उहा इन्हनि वॾेरनि, इन्हनि वज़ीरनि मुशीरनि, इन्हनि कामोरनि जी त न आहे, इहा सिंध जे माण्हुनि जी आहे, जेका सिंध जे माण्हुनि जे अदा कयल टैक्स मां गॾु थी आहे। पर इहे अरबे खरबे रुपया इन्हनि वॾेरनि जे पेट में, इन्हनि कामोरनि जे पेट में, इन्हनि वज़ीरनि मुशीरनि जे पेट में हलिया वञनि था ऐं सिंध जा माण्हू रुॻो मुसीबतूं बर्दाश्त कंदा रहनि था। सो अलाह पाक ख़ैरु करे। असांखे उमेदु आहे, असां इहा दुआ बि कयूं था त हिन साल वारियूं जेके बरसातूं आहिनि उहे ख़ैर सां सिंध मां गुज़री वञनि, न रुॻो सिंध पर पूरे मुल्क पर पूरी दुनिया में ख़ैरु हुजे। हीअ जेके ॿोॾि जा वहिकरा आहिनि उहे बि ख़ैरु ख़ैरियत सां समुंड हवाले थियनि ऐं सिंध में का बि तबाही न अचे, सिंध जा माण्हू अमन ऐं ख़ुशहाली तरफ़ वधनि। अलाह साईं खां बार बार इहा ई दुआ घुरूं था, उमेदु कयूं था त सभु ख़ैरु ख़ैरियत थी वञे। पर जेका इम्कानी सूरत हाल आहे उन लाइ असांखे तयारु रहणु घुरिजे त हीअ जेके शदीद बरसातूं पइजी रहियूं आहिनि ऐं इहो सिलसिलो सेप्टेंबर ताईं जारी रहण जो इम्कानु आहे, उन में कंहिं बि ग़फ़लत जो असांखे मुज़ाहिरो न करणु घुरिजे ऐं गॾोगॾु इन्हनि वज़ीरनि मुशीरनि MPs MNAs जो घेराव करणु घुरिजे पुरअमन तरीक़े सां। त महिरबानी कयो, जेके तव्हां वटि फंड्स मौजूदु आहिनि उहे सही जाइ ते ख़र्च कयो, बंदनि खे मज़बूत कयो, वाहन ऐं शाखुनि जा कपर मज़बूत कयो त जीअं घारा न पवनि ऐं सिंध जा माण्हू महफ़ूज़ रही सघनि। पंहिंजो ऐं पंहिंजे हिन चैनल जो तमामु घणो ख़्यालु रखंदा।